वाक़ई ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन में रमज़ानुल मुबारक महीने जे आख़िरी ॾहे में केतिरनि ई मस्जिद में ख़तमुल क़ुरान जे जलसनि जो सिलसिलो जारी ऐं सारी रहियो, जॾहिं त 29 रमज़ानुल मुबारक जी राति ते मस्जिद गोसिया पंजूथा मौला सेवन में ख़तमुल क़ुरान जो जलसो पिणु थी गुज़री, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब साईं दोस्त मोहम्मद हुसैनी ख़तीब मस्जिद नई बस स्टॉप सेवन जिन करणु फरमायो। साईं हिन जलसे में आयल अवाम खे ख़िताब कंदे चयो त क़ुरान पाक खे रमज़ान शरीफ़ में नाज़िल कयो वियो, जेको असां मुसलमाननि लाइ ही पाक किताब आहे। असां उन कलाम पाक खे पढ़ूं ऐं उन जी माना ते अमल करियूं। पंजूथा ज़ात जा ऐं पंजूथा मौले जा रहवासी ख़ुशनसीब आहियो जो अॼु अव्हां जे मौले में मस्जिद गोसिया में हाफ़िज़ अली असगर मेमन तरावी निमाज़ पढ़ाए क़ुरान पाक जो ख़त्मो शरीफ़ कढियो आहे। मां पंजूथा मौले जे रहवासियुनि ऐं पंजूथा ज़ात जे माण्हुनि खे मुबारकबाद पेश करियां थो। साईं वधीक ख़िताब में चयो त क़ुरान पाक जी वॾी इज़त आहे ऐं जिन हाफ़िज़नि खे क़ुरान पाक पेट में समायल आहे उन्हनि हाफ़िज़नि जो एहतराम कयो। गोसिया मस्जिद पंजूथा मौला में ख़तमुल क़ुरान जे सिलसिले जे मौक़े ते आयल समूरनि माण्हुनि खे चांहि ऐं केक खाराया विया। आख़िर में आयल समूरनि माण्हुनि खे मिठाई पिणु ॾिनी वई। शाही भी कई नबी जे मथो अल्लाह ताला फरमातो नबी ना हुदो नबी जो भी नबी हुदो सुभान अल्लाह उन्होंने मथो मां जो कलाम करीम नुज़ूल फरमाइंदो से ओ ये बिना हिजाब जे बिना कहीं अटक जे अल्लाह जे दरबार में मलाइकत उठी भी अर्ज़ कयो त मौला जे करे वो नबी भी पैदा थींदो जे मथो ही कुरान वींदो नुज़ूल थींदो असा एडवांस में मलाइका उन नबी के भी मुबारक बैठो तो उन उम्मत के भी के सीतन में कुरान वींदो ए मुबारक साहब साहब के अजली से कुरान पूरो कई तो खुदा के मलाइका ने अर्श में अल्लाह ने एडवांस में मुबारक वाला मेरे से